उन हवाले सां लतीफ़ साईं चयो त अॼु रसीला रंग बादल कढिया बुर्जंसी साज़ सुरंदा सारंगियूं वॼाए भर चंग सुरायूं सारंग पलटियूं रात पदाम ते सारंग सुरायूं भरे रात पदाम ते पुटायूं ऐं हिनखे हिन वक़्तु पदाम था चवनि। अच्छा पर तंहिं दौर में उहो लफ़्ज़ जेको पदाम आहे जेको विध माना इर्तिकाई मरणे मां गुज़री पदाम थी वियो आहे। ऐं जेको आहे सराईदार ॻीची ॿुधो हूंदो तव्हां हिकिड़ो ख़ूबसूरत जेको माण्हू हूंदो आहे ऐं डिघी ॻीची असां हुनखे चवंदा भाई सराईदार ॻीची वारो माण्हू साम्हूं अचे पियो त सरायूं जेके उन्हनि जी जेकी ॻीची सनी हूंदी आहे ऐं इहो बि हिकिड़ो माना हिकिड़ो ख़ूबसूरती अलामत आहे त अॼु रसीला रंग बादल कढिया बुर्जंसी। हा रसीला रंग जो हिते भिटाई साईं जो चवण जो मक़सदु इहो आहे त जेको तव्हां जीअं हुन बादल खे ॾिसंदव त ऑटोमेटिकली तव्हां हिकिड़ी अट्रैक्शन पैदा थींदी हिकिड़ी कशिश पैदा थींदी बादल जी तव्हांजे विच में ऐं ईअं महसूसु थींदो चाहे वसनि न पर जहिड़ो तव्हांजे मथां वसनि पिया उहे रसीला जेके आहिनि से रंग बादल कढिया जेके तव्हांजे अखियुनि खे थधि था पुॼाइनि। ऐं उन खां पोइ सिधी ॻाल्हि आहे त पाण वटि मौसम जेका पहिरियां गर्मी जी लुक झोला ऐं माण्हू एतिरा परेशान गर्मी लॻी पई हुजे इन गर्मीअ खां पोइ अचानक जेकॾहिं तव्हां ॾे सारंग महिमान थी अचे सावण अचे तव्हां वटि महिमान थी त पोइ छा था भाइयूं त माण्हू खे बलहार करे वञे असांजे माण्हुनि खे त पोइ इहो बहितर त साईं भाईंदो न दिलि खे।